वेलकम बैक नाज़रीन। ख़बरनि जी शुरूआत कंदासीं हिन अहम ख़बर सां। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो त अमेरिकी डॉलर जो अघु रुॻो पाकिस्तान न पर सॼी दुनिया में वधियो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे त पाकिस्तान में 60 ॾींहनि जो डीज़ल मौजूदु आहे। गुज़िरियल साल जी भेट में 18 जुलाई ताईं आमदनी वापार में 20% घटिताई आई आहे। हुन चयो त जुलाई ताईं 2.6 अरब डॉलर जो आमदनी वापार थियो, जेको गुज़िरियल साल जी भेट में 20% घटि आहे। स्टेट बैंक जे क़दमनि सबबि हिन महीने आमदनी वापार कंट्रोल में अची वियो आहे। आमदनी वापार ऐं करंट अकाउंट खसारो कंट्रोल रोकण लाइ हू क़दम खणी रहिया आहिनि। एक भेरो ॿीहर वाक़िया खां कंदा हलूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे त अमेरिकी डॉलर जो अघु रुॻो पाकिस्तान में न पर सॼी दुनिया में वधियो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे त पाकिस्तान में 60 ॾींहनि जो डीज़ल मौजूदु आहे। गुज़िरियल साल जी भेट में 18 जुलाई ताईं आमदनी वापार में 20% घटिताई आई आहे। अहम ख़बर बाबति आगाह करे रहिया आहियूं अव्हां खे। मिफ्ताह इस्माइल जो चवणु हो त जुलाई ताईं 2.6 अरब डॉलर जो आमदनी वापार थियो, जेको गुज़िरियल साल जे भेट में 20% घटि आहे। स्टेट बैंक जे क़दमनि सबबि हिन महीने आमदनी वापार कंट्रोल में अची वियो आहे। आमदनी वापार ऐं करंट अकाउंट खसारो कंट्रोल में रखण लाइ हू क़दम खणी रहिया आहिनि। इन हवाले सां इस्लामाबाद खां धरती टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण लाइन ते मौजूद आहे। जी नज़ीर, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि हिन प्रेस कॉन्फ्रेंस जे हवाले सां। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे जो डीजल है वो मौजूद है। मुल्क की बन रही है तय थी चुकियूं आहिनि ऐं पाकिस्तान खे बिल्कुलु उमेद आहे जेकी जल्द जारी कई वेंदी। इन सां गॾोगॾु मिफ्ताह इस्माइल जो इहो चवणु हो त जेकी मौजूदा हुकूमत आहे उहा हमेशह हर सतह ते क़दम खणी रही आहे ऐं काफ़ी उनमें अॻु भराई कई आहे। सिर्फ़ु जेकी गुज़िरियल हुकूमत जेके हुकूमत मुल्क जी मैशत जो बेड़ो ऐं उन्हनि जी जेकी नाकाम पॉलिसियूं ऐं नाहल पॉलिसियुनि सबबि जेको आहे सो असां हिन वक़्तु जेको आहे सो मैशत जे दुबण में फासी चुकासीं। पर अलहमदुलिल्लाह जेको आहे सो मौजूदा हुकूमत जी बहितरीन पॉलिसियुनि ऐं बहितरीन कारकर्दगी सबबि जेको मुल्क दिवालियत जो शिकार थियण वारो हो उहो जेको आहे सो उन मां हिन वक़्तु निकिरी चुको आहे। ऐं मिफ्ताह इस्माइल जो इहो बि चवणु हो त स्टेट बैंक जी बहितरीन पॉलिसी सबबि जेके दरामद पाकिस्तान जे हवाले सां कंट्रोल हेठि आहे ऐं पाकिस्तान में हिन वक़्तु बि जेके डीज़ल या जेके प्राइस जे हवाले सां बि उहो वाज़ह तौर ते मिफ्ताह इस्माइल जो चवणु हो त असांजे मुल्क में हिन वक़्तु 60 ॾींहनि लाइ डीज़ल जेको आहे सो मौजूदु आहे ऐं असांखे परेशान थियण जी ज़रूरत न आहे। इनशाला जेको आहे सो वक़्त जे हिसाब सां जेके आहिनि सो ख़बरूं अवाम खे मिलंदियूं ऐं अवाम जेको आहे सो हिकु दफ़ो ॿीहर मैशत जे हवाले सां बि वाज़ह तौर ते मिफ्ताह इस्माइल जो चवणु पाकिस्तान जी मौजूदा हुकूमत में जेको आहे सो जेके बहितर पॉलिसियूं इख्तियार कयूं आहिनि उनमें जेके मैशत जा जेके ॿाहिरि आहिनि उन्हनि सां मुख़्तलिफ़ हवाले सां तजवीज़ूं वठी वियूं आहिनि ऐं डॉलर जो जेको अघु मुसलसल वधी रहियो आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील जे लाइ।